नाज़िर मीरपुर माथेलो में गंदे नाले जो पानी मसूवाह में छोड़ करण खिलाफ रहवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं मोहम्मद कासिम कलवड़ जी ही रिपोर्ट। मीरपुर माथेलो में जो विच शहर में गुजरंदड़ मसू महिनर आहे जेको गटरनि जे पानी जे करे गलातत जो शिकार थियल हो, जंहिं ते अॼु इंतज़ामिया जागी आहे, पर मीरपुर शहर जा हाल हशर नशर बुरा करे छॾिया अथनि। अचो त शहरियुनि खां वीचार वठूं हुननि जो छा चवणु आहे। सॼो रोड ख़राब थिए थो, असांजा स्टूडेंट सारा परेशान, रक्शे वारा सवारी वारा, हाणे असां इन कचरे को मुंहुं ॾियूं या स्कूल जे अॻियों दरवाजे जे भिक में छड़ो गारो आहे। हे असांजी सफ़ाई थिए थी, सफ़ाई जे बजाय असां वटि किन थो थिए। हाणे इन बीमारियूं थींदियूं, चवंदा किरोना वायरस आहे, इन को दी कहिड़ी बीमारी आहे जेका रस्ते में किन लॻो पियो। तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते सफ़ाई जे बजाय जेका गंदगी सटी वई आहे ऐं असां स्टूडेंट पाण बि परेशान आहियूं त जेके बीमारी आहे चवनि था त कोरोना वायरस हिते सफ़ाई जे बजाय त गंदगी वेतर वधायो वञे थो रस्तनि में, ऐं जेके गाॾियुनि वारा आहिनि स्कूलनि जे हिसाब सां उहे वीचारा परेशान आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो साम्हूं जेको आहे सफ़ाई थिए थी, इन जी गटर जी नाले जी, उन जे हिसाब सां तमामु घणी जेको आहे माना असांखे ॾुखयाई थिए थी अच वञ में। ऐं स्कूल्स बि आहिनि ॿ, जेको आहे साम्हूं स्कूल तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिकिड़ो हे स्कूल आहे, ॿियो जेको आहे डाउन पब्लिक स्कूल आहे। उनमें ॿार अचनि वञनि था, उन हिसाब सां जेको आहे तमामु घणो हिते नुक़सान बि फैलिजी रहियो आहे। इहो माना त हिकु इंतिहाई हिकु इंसानदार जी ज़िंदगी जे लाइ तमामु घणो असरअंदाज़ आहे, छो त जेको गंद कचिरो आहे वेस्टेज मटीरियल मां बि तयारु थिए थो, जंहिंमें बीमारियूं वग़ैरह निमोनिया, डायरिया एंड प्लस में जेके ॿियूं बि बीमारियूं आहिनि इहे पैदा थियनि थियूं। जो कमु रहियल हो वरी अॼु को पोइ शुरू थिया आहियूं, सुभाणे को वठी वरी इंशा ताला पाणी हलाईंदा। तव्हांखे ख़बरूं हलनि पियूं, कल्ह खां पोइ असांखे अॼु हुकुम मिलियो आहे, कल्ह महिराण टी ते तव्हां हलाई ख़बर, उन ते जो एक्शन थियो, व्हाट्सएप थी, अॼु कमकार शुरू आहिनि। हे जेको बि कमु कराए रहिया आहिनि, जेकी बि बजट मथां पास थी आहे, सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद ऐं फ़ाइदे जे लाइ, बाकी आवाम के लिए सभी की खबर है केड़ो को सुख कंदो है। जैसे कि आप देख सकते हैं ये नाले से गंद कचरा निकाल रहे हैं, पर हमें बहुत जलीला हो रही है। ये देख सकते हैं आप, रास्ते में बहुत गंद कचरा पड़ा है, हमें जाने में आने में बहुत तकलीफ हो रही है। साम्हूं जेको आहे सफ़ाई थिए थी, इन जी गटर जी नाले जी, उन जे हिसाब सां तमामु घणी जेको आहे माना असांखे ॾुखयाई थिए थी अच वञ में। ऐं स्कूल्स बि आहिनि ॿ, जेको आहे साम्हूं स्कूल तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिकिड़ो हे स्कूल आहे, ॿियो जेको आहे डाउन पब्लिक स्कूल आहे। उनमें ॿार अचनि वञनि था, उन हिसाब सां जेको आहे तमामु घणो हिते नुक़सान बि फैलिजी रहियो आहे। पुराणो मसलो आहे हैदर शाह कॉलोनी जे नाले जेको गंद किचिरो आहे, इहो माना त हिकु इंतिहाई हिकु इंसानदार जी ज़िंदगी जे लाइ तमामु घणो असरअंदाज़ आहे, छो त जेको गंद कचिरो आहे वेस्टेज मटीरियल मां बि तयारु थिए थो। हेॾो होॾो नुक़सानु आहे, सभु महिरबानी करे असांखे सफ़ाई कराए, को ट्रैक्टर वेक्टर ढली भली हणाए साफ़ करे ॾियनि, महिरबानी। या तो साफ़ करा ॾियो, असां ॿार तिलकते डांडे पिन। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान टीवी, मीरपुर माथेलो।